वालेकुम दोस्तों, उस्ताद बुखार डिग्री कॉलेज दादू जे अंदर ये कैंप है। इत्थे तकरीबन 2500 ताईं जेको आहे सो मर्द औरतूं ऐं मासूम ॿार मौजूद आहिनि। मेडिकल कैंप जी हिते सख़्तु ज़रूरत आहे। जेका इंतज़ाम हींअर ताईं लापरवाही कई आहे ऐं उन्हनि खे कैंप मौजूदु न करे ॾेई सघी आहे। जॾहिं त माण्हुनि जे हुजण जे करे ऐं हिन सावक जे करे हद खां वधीक हिते मच्छरनि जो आज़ार आहे ऐं उन आज़ार जे करे जेको आहे सो सूरत हाल इहा आहे त राति जो सॼी राति हिननि खे मच्छर पटनि था। मच्छरदानियूं त अवेलेबल न आहिनि, पर दादू जे म्यूनिसिपल खे बि इहा गुज़ारिश आहे त महिरबानी कयो हिते जेको आहे स्प्रे कराइजो त हिननि जी जेको आहे सो कम से कम राति वारो जेको 7-8 कलाक जो जेको पीरियड आहे, छो त लाइट बि हिते मौजूदु कान्हे का। जिथे कैंपूं आहिनि कम से कम उते 24 कलाक लाइट हुअणु खपे त हिननि खे आराम सां सुकून सां जेको आहे सो हिते जेके पंहिंजा लम्हा आहिनि उहे गुज़री सघनि। ही बेयारो मददगार हिते वेठा आहिनि ऐं सरकारी तौर ते त हींअर ताईं हिननि जी कंहिं बि मदद न कई आहे। अलबत्ता कुझु ज़ाती दोस्तनि खे रिक्वेस्ट रखी जेके हिननि खे मानी पहुचाइनि था, चांहि पहुचाइनि था ऐं हिन जे लाइ जेको आहे सो ॿियूं सहूलियतूं, पाणी जूं सहूलियतूं दोस्तनि कोशिशि कई आहे। पर हिते 24 कलाक लाइट हुअणु खपे, मेडिकल जी फैसिलिटी हुअणु खपे ऐं जॾहिं त राति जे लाइ हिननि जे लाइ मच्छर जो स्प्रे हुअणु खपे, छो त हिते सावक जे करे तमामु घणा मच्छर आहिनि। महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद।